शयूं पंहिंजी जाइ ते वरी माना रखंदियूं आहिनि। जुमन आहे मुंहिंजे पुटनि जीअं आहे मंसूर उमराणी, हिकिड़ी अजीब ग़रीब क़िस्म जी हिकिड़ी ॻाल्हि करे छॾी ऐं उन त मतिलबु जीअं गूज़ बम्प्स हूंदा आहिनि न, माण्हू जा वार खड़ा थी वञनि, ओड़ी हिकिड़ी ॻाल्हि हुन मूंसां करे छॾी। कंहिं ज़माने में हैदराबाद जी सिविल अस्पताल जे ॿाहिरां अटेंडेंट हुयो, पंहिंजे औलाद लाइ जाइ अंदरि न हूंदी त ॿाहिरि माण्हू किथे पथारे थो सामान, सुम्हे थो, आराम करे थो, अहिड़ी क़िस्म जी का शइ आहे। जुमन जेकॾहिं मां हिनखे ग़लति ॻाल्हाए वञा त मूंखे माफ़ु कजांइ, पर नरेशन मुंहिंजो उहो ई आहे जेको तो मूंखे ॿुधायो, ऐं मां चाहियां थो त ॾिसंदड़नि ताईं ॿुधंदड़नि ताईं पहुचे। त जीअं ई उहो उते ॿाहिरि सभु सुम्हंदा हुआ त लाज़मन दोस्ती थी वञे थी, यारी थी वञे थी, जेके ॿाहिरि हंधि विछाए सुम्हंदा आहिनि त कचहरी बि थी वञे। त ईअं ई हिकिड़ो हुयो जंहिंजो ॿारु नंढो ॿारु हुयो, उहो बीमार हुयो ऐं गुरबत ॾाढी हुन शख़्स खे। पोइ हुनजो ॿारु वफ़ात करे वियो। त जॾहिं हुन ॿारु वफ़ात करे वियो न त हुननि वटि पैसा कोन हुआ, उथर जे कंहिं इलाइक़े जो इलाही परते हुनखे वञिणो हुयो, बसुनि जी सवारी, ॿियो कुझु सवारी, सभु कुझु हुयो। त हाणे मैयत खणी वञण जा पैसा न हुजनि, एम्बुलेंस जा पैसा न हुजनि, त एम्बुलेंस जो जेको किरायो थिए पियो न उन्हनि जा हुन वटि पैसा न हुजनि। त मंज़ूर चयो त असां सभिनी गॾिजी सॼी फ़ैसिलो कयोसीं त यार हिनखे भाड़ो करे ॾियूं था बस जो, ऐं बस जो भाड़ो करे ॾियूं त जीअं हीअ जेका नंढड़े ॿार जी मैयत आहे इहा पंहिंजे ॻोठु खणी वञे। त उहो सॼो भाड़ो हुननि गॾु करे वरितो। जॾहिं हुननि भाड़ो गॾु करे वरितो न त हिन चयो त हाणे हीअ मैयत आहे न त हिनखे मतिलबु ठीकु नमूने सां माण्हू पैक करे वेड़े ऐं पोइ माण्हू अॻियां रवानो करे। त जॾहिं हुनखे वेड़णु आया न त जेको हुनजो पीउ हुयो उन हुननि खे हथ ॿधा, इनकार कई त महिरबानी करे हिनखे ॿधिजो न, मतिलबु हिनखे वेड़ियो न। उहे सभु परेशान थी विया, इहा कहिड़ी ॻाल्हि थी वई, चई जेकॾहिं हिनखे वेड़ींदासीं न त हीअ मैयत लॻंदी, ऐं जॾहिं मैयत लॻंदी न त पोइ बस में असांखे वेहणु केरु ॾींदो? कीअं मुसाफ़िर बर्दाश्त कंदा त अंज में हिकिड़ो मॉल वजूद खणी माण्हू मुसाफ़िर को सफ़र करे पियो, हिनखे ईअं खोले रखोसि, ईअं खोले रखो ॼण को नंढिड़ो जीअरो ॿारु माण्हू जे हंज में हूंदो आहे, हुनखे खणी वञिबो आहे। ईअं ई थियो, हुनखे ईअं ई खणी विया, छाकाणि त जेकॾहिं हू बस में डेड बॉडी खणंदा त केरु, इवन आई कुड नॉट अलो देम टू टेक इट लाइक दैट। मूंखे पाण ख़ौफ़ हैरासी वञे त हिन सीट ते को मैयत खणी पियो थो वञे ऐं हुनखे केरु बस में चढ़णु ॾिए, एम्बुलेंस जो किरायो हुन वटि कोन हो। मां चवां थो मूंखे सभु ख़बर आहे, मूंखे कुझु ख़बर कान्हे।